जल्ला वाला वबाद फला युरा वकरबा फशाहिदन नजवा मालिकुल मुल्के वदबरहु तदबीरा सलवा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जल्ला वाला वबाद फला युरा वकरबा फशाहिदन नजवा मालिकुल मुल्के वदबरहु तदबीरा सलवा अस्सला तो वसलाम अला अशरफुल अंबिया रसूलुल मुसद्ददल मुस्तफ़िल अमजद अल महमूदिल सय्यदना व नबीना व शफीय ज़ुनूबना व तबीब कुलूबना अबिल कासिम मोहम्मद सल्लल्लाहु नोके सिना ते तिलावत हुसैन करे थो जेके चुप करे विया मूंखे लगे ईअं थो त तव्हांखे पक सरतन खां जुदा हुजे उहो ॻाल्हाए सघे सलाम उन सिरनि खे जेके सिर हीअं बि न थिया नारा सलवात मां तव्हांखे कोन पढ़ाईंदुमि जल्दी जल्दी ॿुधंदा वञो मौला तव्हांखे सभिनि खे सलामत रखे महिमान जो हक़ हूंदो आहे जंहिं वटि वञे वो मेज़बानी सही तरीके से ये तो समझिया हूंदो जेको जीअं वेठो आहे ईअं ई वेठो हुजे हथ खणण जी तकलीफ़ कोन ॾींदुमि कंहिंखे बाक़ी एतिरो ज़रूर चवंदोमांव तव्हां सां ख़ुशि न थींदासीं त ॿियो वरी केरु ख़ुशि थींदो सलाम तुंहिंजे ॿुधण खे मुंहिंजा भाउ जो मुंहुं होॾे अथई कचहरी जा ॾींहं ॿिया बि मिली वेंदई हीअ राति वरी ॿिए साल नसीब थींदई जेको जिते बीठो आहे बीठो हुजे जेको ज़बान अल्लाह ॻाल्हाइण लाइ ॾिनी आहे जे जवाब ॾेई सघो था ताक़त रखो था त जवाब सभई गॾिजी जो नारो हणो साईं सभई मिली करे मौला तव्हांखे सलामत रखे हिकु दुआ जो हुकुम आहे पंहिंजे तरफ़ों सलवात नारो कोन हणायो हिकु गुज़ारिश कंदुमि जेको हणाए त उनखे जवाब ॾिजो ठीकु आहे स्पीड मां पंहिंजी वधाईंदुमि फारसी में या इंग्लिश में कोन थो पढ़ां तव्हां न सम्झो ऐं मूंसां न ॻाल्हायो थोरो सिर हिलाइजो चेहरनि ते रौनक बादशाह अली जो जशन मल्हाइण आयो हे त उन्हनि जो जशन आहे जंहिंजा जशन अर्श औला ते थींदा आहिनि जिन जो ज़ाकिर जनाब दाऊद अलैहिस्सलाम हूंदो आहे हथ भी वो ही उथंदो जेको अली मौला को खैरात लायो आहे उन ज़बान जो कोई फायदो ना है जेके शर्म अचे तो वो हथ न खणे मेहमान अचे मेजबान हुजे ही न अल्लाह अल्लाह हे तो उन्हनि जो जशन आहे उन्हनि जा मिलाद जेको घुराईंदो अथनि मथे सोलो सम्झाईंदुमि न मां त जेतिरो सबक हासिल कयो आहे खैरात हासिल कई आहे ए दुआ ॾाढी मारूफ आहे जेकी मुंहिंजी पहचान बणी साईं अची वियो आहे साईं जो अचण मुंहिंजो लहण आहे इजाज़त पढ़ां साईं अॻे नोके सिना ते तिलावत हुसैन करे थो असा अज़ादारन ते इनायत हुसैन करे थो जंहिंते इनायत हूंदी उहो ॻाल्हाईंदो बाक़ी कंहिं ते कंहिं ऑफिसर जी इनायत आहे त उहो भले ऑफिसर तां वञी ॻाल्हाए मौला तव्हांखे सलामत रखे असा अज़ादारन ते इनायत हुसैन
करे थो चओ त नारो सलवात कोन थो चवां तव्हांखे इहो बि यादि रखी छॾियो असां लहंदासीं पोइ न्याज़ खाईंदो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे ॿुधो या सिर हलायो इहो त हक़ आहे असांखे जश्न मल्हाइण जो इहो हक़ आहे चेहरे ते रौनक हुजे हथ बि बुलंद हुजे जॾहिं नबी साईं ऐलान करे हथ मथे बुलंद कयो हली मौला जो त तव्हां असांजा बि हथ बुलंद ई हूंदा नोके सिना ते तिलावत हुसैन करे थो मौला तुंहिंजी ज़िंदगी करे थोड़ो हेॾां अची बि अच त सही हेॾां थोड़ो मां हिननि सां ॻाल्हायां त सही चेहरनि जी ज़ियारतूं त कयां वॾी खुश नसीबी आहे नोके सिना ते तिलावत हुसैन करे थो असां आज़ादारनि ते इनायत हुसैन करे थो चेलम जे मौके ते करबला में ॾिसो त सही पंहिंजे ज़वारनि जी ख़िदमत हुसैन करे मिसरा पढ़ो सिर्फ ब मिसरा ऐ दरी मुझा मालिक साईं तुझी दरबार में ये दुआ थो घुरा मां वञा करबला जेको वञण चाहे तो लफ्ज़ करबला पढ़े बाकियुनि जी मर्ज़ी आहे जॾहिं मूड थिए जॾहिं दिल चवेन मां कंहिंखे कोन चवंदुमि जेको जिते बीठो आहे उहो उते ई बीठो हुजे शायदि सर्दी आहे थोरो उनजो बि मज़ो हुजे जश्न जो बि मज़ो हुजे सही आहे बाबा हिते शायदि घणी सर्दी आहे ॿाहिरि शायदि थोरी सर्दी आहे ठीकु आहे साईं जेके बीठा आहियो मौला तव्हां सभिनी खे सलामत रखे मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजी दरबार में हीअ दुआ थो घुरां मां वञा पंज अठनि जी आहे हसरत जिन लफ़्ज़ करबला चयो आहे इहे वञण चाहिनि था बाक़ी जेके नथा वञण चाहिनि थी सघे थो अॻे शेर ते हुननि जो मिज़ाज रलिजी पए आहे इजाज़त बाबा वास्तो आ तोखे पंहिंजे महबूब जो खणी हथ थो चवां मां वञा बाबा थोड़ो आवाज वधाइजां मौला तुंहिंजी ज़िंदगी करे ॾाढो सुहिणो हले थो पियो मौला तोखे ॿिए साल अहिड़ो डबली को ॿियो ॾे मौला ज़िंदगी दराज़ फरमाए सभिनि जी पहिरीं ख्वाहिश तो पढ़ां तव्हां थोरो हेॾे वेठा हो मूंखे ॾिसण में थोरी ॾुखियाई थिए थी थोरो अगरि हेॾे अचो त ॾाढो सुहिणा लॻंदा मां तव्हांखे चयो तव्हां अॻे खे था चयो बरजे बाबे जी मां सैण ज़हराज बचड़े जी तुरबत चुमा ता भले न ॻाल्हायो पर यादि रखजो मां बि कलाक पूरो कंदो हा जे तव्हांखे ॿुधण जो ॾाह अचे थो त मूंखे पढ़ण जो ॾाह बि अचे थो ऐं इहे मां चेहरा बि ताड़ियो वेठो आहियां जेके बिल्कुलु हीअं वेठा था ॾिसनि खुशी आ जशन असां न मल्हाईंदा त केरु मल्हाईंदो ॾिसां जागीर अकबर जे बाबे जी मां सैण ज़हरा जे बचड़े जी तुरबत चुमा इन सिक में मां मालिक थो रोईंदो वतां वञी पुरसो ॾियां मां वञा करबला चलो जेके बीठा उन्हनि जा बि हथ बुलंद थी विया जेको रहिजी वियो उहो वरी ॿिए साल जो इंतज़ार करे आयासीं त ठीकु आहे न आयासीं त बाफ़वाद तव्हां वटि ज़रूरु हाज़िरी ॾींदो मौला हुन जी ज़िंदगी दराज़ फरमाए हुकुम हुयो वादो वफ़ा पूरो थी वियो आहे इजाज़त अॻे सफ़र कयां सभु गाज़ी या मुरीद ई वेठा आहियो हाणे मां ईअं कीअं चवां जेको वेठो आहे सभई वेठा आहियो हिन शेर ते तव्हां न ॻाल्हाईंदो त केरु ॻाल्हाईंदो हीअ ॿी ख्वाहिश थो पढ़ां हर अज़ादार हीअ ख्वाहिश बि रखे थो कहिड़ी लाल उम्मुल बनीन जो आहे जिते ओ बरकातो नमाज पढ़ा मां उते जिते सरकार गाज़ी जी सरदारिया ओ वनी शाही घुमा मां वञा
बाबा जवाब सभई जो थोड़ो इन साइड वारा कंध हलायो तो थोड़ो आने के हलायो सलामत रखे हाने ता बखवाइशूं बुधियूं हाने दिल चे वेदी अगे बियो भी सफर के आए जा तो पढ़ा शेर सही मौलत सबन के सलामत रखे सैयदा आबाद शाद फरमाए अल्लाह शेर बब्बर शेर पढ़ा जे बादशाह जश्न मल्हाए रहा आयो बिल्कुल जी हक्का मल्हाइण जो उहे मल्हायो मौलत सबन के सलामत रखे पढ़नो थोरो आ घणो भी पढ़नो हाने तहां जे वस में थोरो पढ़नो या घणो पढ़नो मुखे पंजो टाइम मिलेला वो टाइम पूरो कंदो चेहरे ते रौनक 10 मिनट पढ़ो 10 मिनट ही दा पढ़ो ठीक है सही हे इजाजत जंत 10 मिनट पढ़ो सही जेको थक जी पे 10 मिनटन का पहुंची सके तो पाबंदी काने कहते मौलत ऐ सलामत रखे जश्न मल्हाइण आया यकीनन वाली नजफ जी बारगाह में भी विंदा आयो करबला सामरा काज़मैन का थींदा वरी वाली नजफ जी बारगाह में भी विंदा आयो वाली नजफ केतरे नज़मतन जो मालिक ज़बान में ताकत ना है जिन जो ज़ाकिर अल्लाह हुजे जिन जो ज़ाकिर मोहम्मद हुजे हर हथ बुलंद थींदो यकीनन वाली नजफ जी जरी समझ थींदा केर वाली नजफ हां हलाल जो ठारे तो शाहे नजफ आज भी मुर्दा जिया रे तो शाहे नजफ अब थक जी पे तो भले इधर हाँ हलाल जो ठारे तो शाहे नजफ अज भी मुर्दा जिया रे तो शाहे नजफ जिंदगी भी संवारे तो शाहे नजफ वनी दर ते झुका मां वन्या रजब जे हवाले से एकड़ो कसीदो बसी आई तमीदी आई तशरीह हुई जो मौला ताए सलाम भाभी अची विया